बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां गफ़ूर चांग। ऐं चैनल जो नालो आहे सवाद। सवाद चैनल में अवां ताईं ख़ूबसूरत क़िस्म जो रेसिपीज़ पहुचाईंदासीं, कुकिंग जा मुख़्तलिफ़ अंदाज़ पहुचाईंदासीं ऐं अंदाज़ बिल्कुलु आसान पहुचाईंदासीं। असांजो हीउ चैनल उन्हनि माण्हुनि खे तमामु घणो पसंदि ईंदो जिन माण्हुनि खे खाइण जो शौक़ु हूंदो, जिन माण्हुनि खे खाराइण जो शौक़ु हूंदो, या जेके माण्हू चाहींदा हूंदा त लज़तूं हासिलु कजनि, ज़ाइक़ा हासिलु कजनि। ऐं असांजे हिन प्रोग्राम मंझां, असांजे हिननि रेसिपीज़ मंझां, असांजे हिननि शयुनि ठाहिण मंझां नौजवान तमामु घणो फ़ाइदो हासिलु करे सघनि था ऐं उहे हिन होटलिंग जो कारोबार करे सघनि था, खाधे पीते जे शयुनि जे विकिरे जो कारोबार करे सघनि था ऐं उन कारोबार मंझां हू तमामु घणो फ़ाइदो हासिलु करे सघनि था। अॼु तव्हांजे साम्हूं असां सभ खां पहिरीं जेका रेसिपी तव्हांजे आॾो शेयर करे रहिया आहियूं ऐं इन जी उमेद ते शेयर करे रहिया आहियूं त असांजे हिन चैनल खे लाइक बि कजो, असांजे हिन चैनल खे शेयर बि कजो ऐं असांजे हिन चैनल खे शुरू खां आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो। हीअ जेका वीडियो तव्हां ॾिसो था आख़िर ताईं ॾिसिजो, छाकाणि त इन जे विच विच में ख़ूबसूरत क़िस्म जा खोड़ सारा टिप्स आहिनि। उहे जेकॾहिं अव्हां खां मिस थी विया त अव्हां अहिड़ी रेसिपी न ठाहे सघंदा। अॼु जेका असां रेसिपी ठाहे रहिया आहियूं उहा आहे अलबैक। सऊदी अरब जी तमामु घणी मशहूरु रेसिपी आहे। जेकॾहिं हीअं चइजे त असां अलबैक ई ठाहे रहिया आहियूं, इहो बिल्कुलु दुरुस्त न थींदो, छाकाणि त अलबैक वारनि जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे। उहे पंहिंजे अंदाज़ सां ठाहिनि था ऐं जदीद तरीन मशीनुनि सां ठाहिनि था। असां हिन खे ईअं चई सघूं था त हीअ अलबैक स्टाइल आहे। हीअ चिकन ब्रूस्ट आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत आहे, उतां जो मक़बूल तरीन आहे ऐं पूरे सऊदी अरब ते हीअ ब्रांड जेको खाधे जो उहो राज करे रहियो आहे। त हिन लाइ असांखे खपे चिकन। ज़ाहिर आहे हीअ चिकन अलबैक आहे त हीअ मूं वटि जेको आहे 1.25 किलो खनि चिकन आहे ऐं हिन चिकन जा हिन क़िस्म जा जेके आहिनि उहे असां पीस तयारु कया आहिनि। अच्छा, तव्हांखे करिणो ई आहे त गोश्त जेको आहे उनखे तव्हां साफ़ु कंदो ऐं उनखां पोइ हिनखे जेकॾहिं बहितरु आहे त लूण जे पाणी में विझी थोरी देरि धोईंदो त हिन मां बिल्कुलु रत वग़ैरह जेका हूंदी उहा निकिरी वेंदी। जॾहिं ॿिए पासे के ब्रूस्ट वग़ैरह या शयूं ठाहियूं वेंदियूं आहिनि त हिननि खे कट ॾिना वेंदा आहिनि छुरी सां ऐं उनखां पोइ हिन में मसालो जेको आहे शामिलु कयो वेंदो आहे। पर सऊदी अरब में अलबैक जॾहिं ठाहिया वेंदा आहिनि त उन्हनि खे को छुरी वग़ैरह सां कट न ॾिनो वेंदो आहे, पर इन में मसाला जेके आहिनि उहे इंजेक्ट कया वेंदा आहिनि, मसाला शामिलु कया वेंदा आहिनि ऐं असां ज़ाहिर आहे जुगाड़ कंदासीं। असां वटि उहे इंजेक्ट करण वारियूं मशीनूं त न आहिनि, जुगाड़ था कयूं ऐं आसान जुगाड़ आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां यकीन कयो, तव्हां जेकॾहिं पंहिंजे घर में वेही हिननि खे ठाहींदो त वाह वाह जेका आहे उहा थी वेंदी। त असां शुरू कयूं था ऐं हिन लाइ असांखे हिन क़िस्म जी हिकिड़ी जेका आहे उहा सिरिंज घुरिजे। या सिरिंज आम तौर ते मार्केट मां 20 रुपए में अव्हांखे आसानी सां मिली वेंदी ऐं इन लाइ असांखे हिकिड़ी नीडल घुरिजे। उहा नीडल बिल्कुलु जेका आहे उहा नंढड़ी हूंदी, पर उहा स्टील जी नीडल हूंदी ऐं अक्सर जेको आहे जानवरनि वग़ैरहनि खे सुयूं हणण जे लाइ इस्तेमालु थींदी आहे। त असां हीअ इन ते हिन में लॻाईंदासीं ऐं हिन लाइ असांखे मसाला जेके आहिनि छा छा इंजेक्ट करिणो आहे उहे मां तव्हांखे ॿुधायां थो। सभ खां पहिरियां असांखे हॉट सॉस खपे थी ऐं हॉट सॉस अव्हां कंहिं बि कंपनी जी जेका आहे उहा वठी सघो था। हीअ हॉट सॉस मां हिन में जेके आहिनि उहे 2 चमच जेके आहिनि, टी स्पून जेके आहिनि उहे शामिलु करे रहियो आहियां। उनखां पोइ असांखे हिन जे लाइ जंहिं शइ जी ज़रूरत आहे उहो आहे सोया सॉस। हीअ सॉसिस जेके आहिनि अव्हां कंहिं बि कंपनी जा जेके आहिनि उहे शामिलु करे सघो था, उहो अव्हां जी मर्ज़ी ते मुनहसिर आहे। जेतिरी हॉट सॉस विधी आहे तक़रीबन ओतिरी असां हिन में सोया सॉस शामिलु करे रहिया आहियूं। इन खां पोइ असां वटि आहे चिली सॉस ऐं चिली सॉस खे असां हिन में शामिलु कंदासीं ऐं उहा बि बिल्कुलु एतिरी कंदासीं जेतिरी असां हिन में हॉट सॉस, सोया सॉस वग़ैरह जेके आहिनि उहे असां विझी चुका आहियूं। हिन खे असां कंदासीं मिक्स ऐं ख़ूब हिन खे मिक्स कंदासीं जीअं ई सभई सॉसिस जेके आहिनि उहे पाण में जेके आहिनि उहे यकजान थी वञनि ऐं उन में का बि जेका आहे उहा कसर जेका आहे उहा न रहे। ऐं उनखां पोइ असां हिन में शामिलु कंदासीं फ्रेश लेमन। फ्रेश लेमन जूस जेको आहे उहो हिन में शामिलु कंदासीं ऐं उहो असां एटलीस्ट जेके आहिनि 3 या 4 जेके आहिनि उहे हिन में शामिलु कंदासीं चमच। उन सां ॾाढो ख़ूबसूरत जेको आहे हिन में ज़ाइक़ो ईंदो ऐं न सिर्फ़ु हिन में ख़ूबसूरत ज़ाइक़ो ईंदो, पर ही हिन में ॻरण वारो जेको अमल आहे उहो पिणु तेज़ थी वेंदो।
त ही असां हिन में शामिलु करे रहिया आहियूं। ॿिज समेत ई शामिलु करे सघिजे थो, इन सां को फ़र्क़ु न आहे, छाकाणि त असां जॾहिं इंजेक्शन ज़रिए हिन खे खणंदासीं त उन वक़्तु हीउ ॿिज जेको आहे असांजे हिन में सिरिंज में ज़ाहिर आहे कोन ईंदो। हाणे हिकिड़ो सुवालु हिते पैदा थिए थो, सुवालु इहो थो पैदा थिए त छा इहे सभु मसाला जेकॾहिं असां वटि न हुजनि त असां चिकन अलबेक नथा ठाहे सघूं? असां बिल्कुलु ठाहे सघूं था। असांजे घर में जेके शयूं आहिनि उहे ठाहे सघूं था। असां टमाटर जो पेस्ट कढी सघूं था, उन में थोरी खंडु जेका आहे उहा शामिलु करे सघूं था। असां उन में सिरको आमतौर ते घरनि में मौजूदु हूंदो आहे, उहो बि शामिलु करे सघूं था। ऐं उन खां पोइ असां हिन में जेको आहे लूणु वग़ैरह बि शामिलु करे ऐं उनखे इंजेक्ट करे सघूं था, छाकाणि त असां अलबेक त क्लियरली असां नथा ठाहियूं, असां एज़ अलबेक था ठाहियूं, बिल्कुलु अलबेक जहिड़ा हूंदा। असां हिन तां ही जेका नीडल आहे उहा हटाए छॾींदासीं बिल्कुलु आराम सां, त जीअं उहा असांखे लॻे न। ऐं हीउ जेको महलूल असां तयारु कयो आहे उन खे असां पंहिंजी इंजेक्शन जे वसीले खणंदासीं। असां डॉक्टर थी विया आहियूं थोरी देरि जे लाइ। हीअ बिल्कुलु महलूल तयारु आहे ऐं हिन खे असां कंहिं टिशू वग़ैरह जी मदद सां साफ़ु करणु घुरिजनि। असां हिन वक़्तु पंहिंजे बाग़ीचे में वेठा आहियूं ऐं उते इन क़िस्म जी सहूलियत जेका आहे उहा मुयसरु न आहे हिन वक़्तु। त बहरहाल जेको जीअं आहे, मूं पहिरियां ई चयो, थी सभु असां करे रहिया आहियूं जेको आहे जुगाड़। त हीउ ॾिसो हिन मां बिल्कुलु निकिरे थो। ऐं हाणे असां खणंदासीं गोश्त। चिकन जो जेको हीउ गोश्त आहे, हीअ टंग आहे ऐं हिन जी अच्छा हीअ जेकॾहिं सुई जेका आहे इहा तव्हांखे जेकॾहिं डिघी मिली सघे बाज़ारि मंझां त उहा वठणु अञा वधीक फ़ाइदेमंद हूंदी। ऐं जेका आम तौर ते सुई हिन सां गॾु हूंदी आहे उहा बिल्कुलु बि कमु न कंदी ऐं उन मां मसालो न निकिरंदो। हीअ मां ॾिसो हिन में इंजेक्ट करे रहियो आहियां हिन मसाले खे ऐं आहिस्ते आहिस्ते हीउ जेको मसालो आहे उहो हिन में शामिलु थी रहियो आहे। जेकॾहिं अञा वधीक ज़ोर हीउ वठे त बिल्कुलु ई ज़ोर, हीउ ॾिसो हीउ फुलिजी रहियो आहे। हीउ पंहिंजी साइज़ बि जेको आहे उहो गोश्त वॾी करे रहियो आहे। हीउ तव्हां ॾिसो जीअं जीअं असां हिन में विझंदासीं त हीउ फूलबो वञे थो ऐं हिन जी जेको वेट आहे उहो बि वधी वञे थो। त असां अहिड़े नमूने सां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हिन में असां इंजेक्ट कंदासीं। हिन मां जेकॾहिं मसाला किथां हारजनि था त उन में घबराइण जी का बि ज़रूरत न आहे ऐं असां पंहिंजे इन प्रोसेस खे जेको आहे उहो जारी रखंदासीं। मुंहिंजे हथनि खे जेको मसालो लॻो आहे उहो बि हिन में शामिलु थी वियो आहे। अच्छा, हीअ तव्हां ॾिसो त असां हिननि में मसाला जेके आहिनि उहे इंजेक्ट करे चुका आहियूं ऐं मसाला उहे इंजेक्ट कया आहिनि जेके असां लिक्विड फॉर्मेशन में ठाहिया हुआ, जेके हिन खे अंदरि वञी हिन में जेको आहे ज़ाइके खे पैदा कंदा। हिन जे चिकन जो जेको ज़ाइको आहे उहो तमामु घणो वधी वेंदो। ऐं हाणे जेको वारो आहे उहो अचे थो सुकनि मसालनि जो, जेको हिन ते वञिणो आहे। त सुकनि मसालनि में सभ खां पहिरियां असां जेका हिन में शइ शामिलु कंदासीं उहो तक़रीबन जेको आहे 1 टीस्पून जेको आहे उहो लूणु आहे। ऐं या तव्हां पंहिंजे ज़ाइके मुताबिक़ जेतिरो लूणु पसंदि कयो तव्हां उहो विझी सघो था। उन खां पोइ मूं वटि ही आहे अदरक ऐं लहसन जो पाउडर। अदरक मां मुराद आहे सुंढ ऐं लहसन मां मुराद आहे थूम। ऐं थूम जो जेको मिक़दारु आहे उहो अदरक जी भेट में वधीक आहे, छाकाणि त अदरक घणे वञण सां जेको आहे हीउ कड़ो थी वेंदो। त हीअ असां हिन जे मथां लॻभॻि जेका आहे उहो 1 चमच जेको आहे उहो शामिलु कंदासीं। ऐं उन खां पोइ मूं वटि जेको आहे उहो आहे जीरो। ऐं जीरो पीठल शकिल में जेको आहे उहो असां लॻभॻि हिन में 1 चमच जेको आहे उहो शामिलु कंदासीं त जीअं हिन जे ज़ाइके खे असां वधाए सघूं। इन खां सवाइ दहणनि, पीठल दहणा जेके आहिनि उहे बि आहिनि, उहो बि असां हिन में जेको आहे 1 चमच जेको आहे उहो शामिलु करे वठंदासीं। इन खां सवाइ असां वटि मौजूदु आहे ॻाढ़ी मिर्च। ऐं ॻाढ़ो मिर्च जेको आहे असां वटि हीउ कश्मीरी मिर्च तौरु जेको आहे थींदो आहे, इहो घणो जेको आहे उहो तेज़ न हूंदो आहे, इन खे बि असां हिन में शामिलु कंदासीं। इन खां सवाइ असां हिन खे जेके आहिनि उहे ॾॾर थियल या कुटियल जेके आहिनि उहे मिर्च असां हिन मंझि शामिलु कंदासीं, लॻभॻि पंहिंजो 1 जेको आहे उहो चमच। त हीउ एतिरो घणो जेको आहे स्पाइसी न थींदो, छाकाणि त जेके पीस आहिनि उन्हनि जो तइदादु जेको आहे उहो काफ़ी आहे। ऐं हाणे असां हिन खे जेको आहे हिक ॿिए सां मिलाए छॾींदासीं। जी हिन जी फाइनल लुक जेका आहे उहा तव्हां हीअ ॾिसी सघो था। ऐं हिन में मूं तव्हांखे पहिरियां ई ॿुधायो त मसाला जेके आहिनि उहे गोश्त मंझि पंहिंजो पाणी छॾणु शुरू कंदा ऐं उहे थोरो थोरो ॾिसो हीउ जेको बिल्कुलु हिन में हीउ पाणी ठहणु शुरू थी वियो आहे
इहो ज़रूरु थींदो। फ्रिज में रखण लाइ ज़रूरी आहे त असां हिनखे बंदि कंदासीं। हिन वक़्तु मूं वटि हिन क़िस्म जी शापर अवेलेबल आहे जेका ॿिए सामान वग़ैरह लाइ ईंदी आहे, उन सां असां हिनखे मुकमिल तौर ते बंदि करे उनजी जेको आहे ऐं उनखे असां रखी सघंदासीं। त हिनखे असां ओवरनाइट जेको आहे रखियो वेंदो आहे। असां हिनखे तक़रीबन 5-6 कलाक रखण खां पोइ वरी तव्हां सां मिलूं था। सुठे ज़ाइक़े वठण लाइ ज़रूरी आहे त हिनखे घटि में घटि 12 कलाक जेको आहे उहो रखियो वञे त बहितरु ज़ाइक़ो ईंदो आहे। पर जेका बि सूरत हाल थींदी ठहंदो ईअं ई, ऐं तव्हां हिनखे ज़रूरु ठाहिजो। हिकिड़ो दफ़ो ॿीहर गुज़ारिश, चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो, शेयर कजो, ऐं हिन मां जेकॾहिं तव्हांखे को फ़ाइदो पए त पोइ असांजो हक़ु आहे त शेयर कजो। जेकॾहिं हिन मां तव्हांखे का शइ न वणी आहे या का सुठी शइ नथा सम्झो त पोइ भले डिसलाइक करे छॾिजो। जी दोस्तो, तव्हां सां ॿीहर मुलाक़ात करे रहिया आहियूं। इहा मुलाक़ात तक़रीबन 6 कलाकनि खां पोइ आहे। इन दरमियान असांजी जेका लोकेशन आहे उहा तब्दील थी चुकी आहे। ऐं पहिरें मरहले में असां जेके चिकन खे इंजेक्ट कया हुया, कुझु मसाला, उन में कुझु सासिस वग़ैरह हुयूं। ऐं हीउ जेको सेकेंड मरहलो आहे उहो ॾाढो अहम मरहलो आहे। इनखे सम्झण जी ज़रूरत आहे। ऐं इनखे कंहिं बि शइ खे जेकॾहिं तव्हां स्किप करे वरितो त रिज़ल्ट जेको आहे उहो नाहे मिलणो। असांखे पाणी खपे। उहो पाणी जेको आहे नॉर्मल हुजे तॾहिं बि ठीकु आहे, पर जेकॾहिं कुझु थधो हुजे तॾहिं बि ठीकु आहे। पर जेकॾहिं लसी या झारो असां वटि जेको हूंदो आहे सिंधी में, उहो मिले त अञा वधीक बहितरु आहे। मूं ॾही में कुझु पाणी विझी मिक्स करे हिकिड़ो बाउल जेको आहे हीउ तव्हांजे साम्हूं जेको आहे रखियो आहे। उन खां पोइ मुंहिंजे साम्हूं जेको आहे पियो आहे अटो। हीअ आहे मैदो। मैदो असांखे जझे तइदाद में खपे। जझे में छो, इहो तव्हांखे असां गुफ़्तगू में ॿुधाए वेंदासीं त घणो अटो छाजे लाइ हुजणु घुरिजे। हाणे जेको मरहलो शुरू थींदो उन में असांखे इहो सोचणो पवंदो त हिकिड़ो हथु असांखे ख़ुश्क रखिणो आहे ऐं हिकिड़ो हथु असांजो भले पाणी वग़ैरह में जेकॾहिं वञे त उहो ख़ैरु आहे। छाकाणि त ख़ुश्क हथु असांखे इन करे खपे जो उहो बार बार जेको आहे मैदे में वेंदो। त असां चिकन जो हिकिड़ो पीस खणूं था। हीउ तव्हांजे साम्हूं आहे। हिन जे मथां मसालो लॻल आहे। बल्कि कुझु पीस वधीक खणूं था ऐं उनखे असां जेको आहे मादे में रखूं था, मैदे में रखूं था। ऐं हीउ जेको लेग पीस आहे इनखे बि असां रखूं था। ऐं हीउ हिकिड़ो ॿियो पीस जेको आहे उनखे बि असां मैदे में रखूं था। ऐं बग़ैर कंहिं घबराइण जे हिन जे मथां असां हारियूं था मैदे खे। इन लाइ बिल्कुलु बि परेशान न थियो त को हिन मथां निकिरी वेंदो अटो, या हिन जे मथां जेको मसालो वग़ैरह असां लॻायो आहे उहो अटो लॻण सां हिन मां निकिरी वेंदो। बिल्कुलु कुझु बि कोन थींदो। अच्छा, हिन खे सिर्फ़ु असां लॻाईंदासीं न, पर हिते हिकिड़ो अहम मरहलो अचे थो। हिन खे बाक़ाइदे असां ज़ोर ज़ोर सां हिन खे असां जेके असांजा जेके पीसिस आहिनि उन्हनि खे असां इन में अटे में घुमाईंदासीं। ऐं हीउ महिनत तलब कमु आहे जेको हाणे ई शुरू थिए थो। ऐं उहो जेको आहे जेतिरो ख़ुशि असलूबी सां कंदासीं ओतिरो ई असांजो जेको आहे उहो रिज़ल्ट असांखे बहितरु मिलंदो। छाकाणि त असांजा कर्व्स जेके आहिनि उहे हिन जे मथां जेके ठहणा आहिनि उहे असांजे हिन अमल सां तमामु घणो तालुक़ु रखनि था। ऐं जेकॾहिं हिन अमल या हिन प्रोसेस खे असां नज़रअंदाज़ कयो त असां हरगिज़ उन क़िस्म जो रिज़ल्ट न वठी सघंदासीं जेको असां एज़ अलबैक ठाहिण जे लाइ असां जंहिं क़िस्म जी ही तयारी करे रहिया आहियूं। उन खां पोइ असां इन साॻी शइ जंहिंखे असां मसाला वग़ैरह लॻाया आहिनि उनखे असां खणंदासीं पंहिंजे हिकिड़े ॿिए हथ में जेको असांखे पुसाइणो आहे। मूं चयो त तइ करे वठिणो आहे त कहिड़ो हथु असांजो पुसणो आहे ऐं कहिड़ो हथु असांजो नाहे पुसणो। असां हिकिड़े लम्हे जे लाइ हिननि सभिनी शयुनि खे उन पाणी या जेको अव्हांखे मूं ॿुधायो हुयो तव्हांजो ॾही वारो जेको पाणी, उन में असां हिन खे बाक़ाइदगी सां हिन खे घुमाए ऐं पोइ हिन खे असां ॿाहिरि कढंदासीं। ऐं ॿाहिरि कढे हिन जो पाणी जेको आहे उहो असां ड्रेन कंदासीं। ऐं ड्रेन करण लाइ असां वटि हिकिड़ी शइ हीअ बि आहे जंहिंखां असां पिणु मदद जेका आहे उहा वठी सघूं था। हिन जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त असांखे हिन ते 2 कोटिंग्स करणियूं आहिनि। छाकाणि त हिन खे वरी पचण वारो जेको प्रोसेस आहे हिकिड़े लम्हे जे लाइ असां हिन खे सिर्फ़ु हिन में इन करे रखियो आहे त जीअं हीउ पाणी जेको आहे उहो ड्रेन थी वञे। उन साॻे आले हथ सां असां इन खे विझूं था वरी मैदे में। ऐं साॻो जेको ॿियो प्रोसेस आहे असां वरी उनखे शुरू कयूं था। साॻी तरह असां हिन जे मथां घुमायूं था मैदे खे। ऐं वरी उहो साॻो जेको मरहलो आहे उहो असांजो हिते शुरू थी वेंदो। ऐं हीअ ॾाढी महिनत तलब कमु आहे।
हिते असां जेतिरी कोटिंग बहितर कंदासीं ओतिरा असांजा कर्व्स जेके आहिनि उहे बहितर ठहंदा ऐं ही प्रोसेस जेको आहे ख़ुशि असलूबी सां अदा थी वेंदो। मां तव्हां सां मिलां थो हिकिड़े लम्हे खां पोइ। इन खां अॻु में मां तव्हांखे इहो ॿुधायां त मां पेन जेको आहे उहो रखी छॾियो आहे, उन में ऑयल जेको आहे उहो गरम थी वञे। हिन प्रोसेस खां पोइ वरी मां अव्हां सां मिलां थो। जी असां आराम सां हिन मरहले खे बि गुज़ारे चुकासीं। ही जेकॾहिं अव्हां ॾिसो त हिन ते केतिरा ज़बरदस्त क़िस्म जा कर्व्स ठहिया आहिनि ऐं मैदे में असां हिन ते तमामु घणी जेका आहे उहा महिनत कई ऐं असां पेन जेको आहे गरम करणो रखी छॾियोसीं ऐं हीअ पेन शुरू में तमामु घणो गरम करणो आहे ऐं उन खां पोइ हिन खे मीडियम फ्लेम ते वठी वञिणो आहे ऐं हिन जे पचण जो टाइम जेको हूंदो आहे उहो लॻभॻि जेको हूंदो आहे उहो 12 खां 13 मिंट आहे। त असां पंहिंजे हिन अमल खे शुरू कयूं था ऐं हीउ बिल्कुलु आराम सां शामिलु करिणो आहे छाकाणि त आयल इलाही सारो गरम हूंदो आहे। हीउ ॾिसो था तव्हां हिन जो पचण जो जेको आहे उहो प्रोसेस शुरू थी चुको आहे। बाहि पहिरियां तेज़ हुई ऐं उन खां पोइ असां हिन खे जेको आहे उहो मीडियम फ्लेम ते रखियो हुयो ऐं हीउ जेको सिलसिलो आहे उहो तव्हां ॾिसो था। मां पहिरें मरहले में हिन में सिर्फ़ु 3 विधा आहिनि ऐं फौरी तौर ते असां हिन खे हलाईंदासीं न। जेकॾहिं असां हिन खे हिते हिलाए वरितो या हिन सां खेचल कईसीं त हिन जे मथां जेका कोटिंग आहे उहा कोटिंग लही वेंदी ऐं नतीजे में असांजो रिज़ल्ट जेको आहे उहो असांखे न मिलंदो। त कुझु लम्हनि जे लाइ असां हिन खे बिल्कुलु छॾे था ॾियूं त हीउ पंहिंजो पाण खे जीअं हुन ते मथां जेका कोटिंग आहे उहा मज़बूत थी वठे। मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि जेकॾहिं हू हिन खे वेझड़ाई खां ॾेखारे सघे त हिन जो जेको अमल आहे उहो कीअं थी रहियो आहे। त लॻभॻि 1 मिंट थी चुको आहे ऐं असां हिन जी पोज़ीशन हा ज़बरदस्त। हीअ जेकॾहिं तव्हां ॾिसो त हिन जी ज़बरदस्त क़िस्म जी पोज़ीशन जेका आहे उहा अची रही आहे। हिन खे छेड़णो न आहे पर छाकाणि त मूंखे तव्हांखे हीअ शइ ॾेखारणी आहे उन जे करे मूंखे इहो करिणो पवे थो। जी 5 मिंटनि खां पोइ जी जेकॾहिं मां तव्हांखे पोज़ीशन ॿुधायां बिल्कुलु हल्की बाहि ते हीअ तव्हां ॾिसी सघो था त असांजा जेके आहिनि तयारु थी रहिया आहिनि ऐं ॾाढी ख़ूबसूरत हिन जो लुक अची रहियो आहे। ऐं तव्हांखे असां इहो ॿुधायूं त हिन में असां को बि कलर इस्तेमालु न कयो आहे। फूड कलर इस्तेमालु कयो वेंदो आहे सऊदी अरब में चिकन अलबैक में ऐं असां ठाहे रहिया आहियूं चिकन एज़ अलबैक। त हीअ ब्रूस्ट जेके आहिनि तयारु थी रहिया आहिनि, तव्हां ॾिसी रहिया आहियो। जी जाइज़ो वठूं था त असांजी छा पोज़ीशन आहे। तक़रीबन हिन खे पचंदे पचंदे लॻभॻि 6 मिंट थी विया आहिनि। त हीअ ॾिसो केतिरी ख़ूबसूरत शकिल जेका आहे उन्हनि जी साम्हूं अची रही आहे ऐं असांजा चिकन अलबैक जेके आहिनि उहे मीडियम फ्लेम ते तयारु थी रहिया आहिनि। ऐं मां अव्हां सां वरी थोरी देरि खां पोइ मिलां थो जॾहिं हिन खे पूरी तयारी जे मरहलनि में आणे छॾियां। जी ही असां फाइनल तरफ़ वञी रहिया आहियूं ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त असांजा जेके आहिनि अलबैक चिकन ब्रूस्ट बल्कि एज़ चिकन ब्रूस्ट जेके आहिनि उहे तयारी जे आख़िरी मरहलनि में आहिनि ऐं असां हिननि खे हाणे कढी रहिया आहियूं। ऐं हीअ तव्हां ॾिसी सघो था बहितरीनु क़िस्म जा जेके आहिनि तयारु थिया आहिनि ऐं हिननि जे मथां बहितरीनु क़िस्म जी जेका उहा कोटिंग आहे ऐं हिननि जो छा त ख़ूबसूरत लुक आहे। ऐं मां हिकिड़े लम्हे खां पोइ वरी तव्हां सां मिलां थो ऐं तव्हांखे हिननि जी जेका आहे कंप्लीट प्रेज़ेंटेशन जेका आहे उहा मां अव्हांखे ॾेखारियां थो। हा जी दोस्तो, त चिकन एज़ अलबैक बिल्कुलु तयारु आहिनि। सऊदी अरब में तमामु घणा मशहूरु आहिनि ऐं तमामु घणो हिननि खे खाधो वेंदो आहे। हिन जी ख़ूबसूरत लुक आहे। हिन खे जेको आहे टमाटो केचप सां खाई सघिजे थो ऐं सऊदी अरब में हिननि खे गार्लिक सास सां खाधो वेंदो आहे जेका हिते साम्हूं पई आहे। ऐं कॾहिं तव्हांखे गार्लिक सास जो बि ठाहिण जो तरीक़ो ॿुधाईंदासीं। त हीअ गुलनि जे पस मंज़र में अव्हां ॾिसी सघो था छा त शानदार हिननि जी लुक आहे। ऐं मां यकीन सम्झां थो त जेकॾहिं तव्हां दोस्त पंहिंजे घर में वेही हिननि खे ठाहींदो ऐं जेकॾहिं तव्हां दोस्त कारोबार जे सिलसिले में हिननि खे ठाहींदो, पंहिंजे होटल जो आइटम करे हिननि खे पेश कंदो, त मां सम्झां थो त हीअ एॾी शानदार ऐं ख़ूबसूरत जेका डिश आहे अव्हां यकीन कयो ॾाढी शानदार शानाइती ऐं मानाइती डिश आहे। हिन जा पूरा कर्व्स जेके आहिनि उहे सलामत आहिनि। मूं ही पुदीना जा कुझु पन हिन जी प्रेज़ेंटेशन जे लाइ रखिया आहिनि। हिन जे मथां बसर
चौकोर कटे बि जेके आहिनि उहे रखी सघो था ऐं सावा के सलाद जा पता बि जेके आहिनि उहे तव्हां रखी सघो था ऐं मुंहिंजे ख़्याल में त हीअ ॾाढा ज़बरदस्त आहिनि ऐं ज़रूरु इंजॉय कजो तव्हांखे गुज़ारिश आहे त असांजो चैनल जेको आहे सवाद उनखे ज़रूरु सब्सक्राइब कयो उनखे ॿियनि माण्हुनि ताईं पहुचायो उनखे शेयर कयो उनखे लाइक कयो ऐं हीअ स्पेशल सिंधी में चैनल इन जे करे आहे त जीअं अव्हांखे कुझु सेखारे सघिजे। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी रेसिपी सां तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। गफ़ूर चांग खे इजाज़त ॾींदा।